दरगाह सईदी मुसाणी ते औकाफ़ खाते ऐं सेक्रेटरी जी नाअहली। सिंध जी मशहूर दरगाह सईदी मुसाणी ते मुसाफ़िरनि खे सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। दरगाह सईदी मुसाणी ते ईंदड़ मरीज़ सख़्त गर्मी में परेशान आहिनि। दरगाह ते मुसाफ़िर खाननि में पखा लॻण न हुजण सबबि मुसाफ़िरनि खे सख़्त परेशानियुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। मुसाफ़िरनि जे पीअण जे पाणी जी खोट ऐं रोडनि ते गंदे पाणी जा तलाउ बणिजी विया आहिनि, जंहिं करे मुसाफ़िरनि खे सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। दरगाह सईदी मुसाणी जी सालियानी आमदनी 1 करोड़ खां वधीक आहे, पर सिंध हुकूमत ऐं औकाफ़ जी नाअहली सबबि मुसाफ़िरनि खे का बि सहूलियत फ़राहम न कई पई वञे ऐं न औकाफ़ जो मैनेजर दरगाह ते रहंदो आहे।